ओम साईं राम। इहा बाबा जी सच्ची लीला साईं लीला मैगज़िन में आई आहे। इहा लीला थी 1910 में। हीअ श्री कृष्ण पुरुषोत्तम पाटिल जेको अंधेरी में रहंदो हो, इहा लीला हुन साईं लीला मैगज़िन में लिखी मोकिली आहे। हुनखे 1910 में अंधेरी में हू पंहिंजो घर पियो ठाहे। हो शिरडी मां वञी करे 6 महीना खनि पहिरीं बाबा खां आज्ञा वठी आयो हो ऐं बाबा चयोसि काई चिंता जी ॻाल्हि न आहे, तुंहिंजो घर सभु ठही वेंदो। पर जीअं ई घर जो कमु शुरू थियो, आसे पासे वारा हिन जा मिट माइट हिन सां झगड़ो करणु लॻा ऐं हीअ ज़मीन असांजी आहे, एतिरो असांजो आहे, हीअ पहिरीं असांजा पैसा ॾे। त हिन सां हिन झगड़े में हिन जी जेका आहे दिलि तमामु टुटी पई करे। चईं बाबा त चयो आहे मुंहिंजी जॻह पक ठहंदी, त हिन करे मां छो न बाबा सां वञी गॾिजी अचां वरी करे। त हीअ घर मां निकिरे थो, चए थो पहिरीं मां अक्कलकोट वञा, पोइ मां शिरडी वञा। पर हिन जो हिकु दोस्त उन हिन खे चयो न, पहिरीं तूं शिरडी वञ करे, छाकाणि शिरडी में बाबा आहे ऐं तूं हुनजो पुॼारी आहीं। पहिरीं शिरडी वञी करे बाबा खां पंहिंजो इहो जेको तुंहिंजो प्रॉब्लम अथई उहो सॉल्व कराए, पोइ तूं भले अक्कलकोट वञजांइ। त हू शिरडीअ मां बॉम्बे मां गाॾी पकिड़े कोपरगांव पहुचे थो। कोपरगांव ते उन टाइम ते गोदावरी नदी क्रॉस करे पोइ हिते शिरडी पासे अचिणो पवंदो हो। नदीअ मां पंधु वञिणो पवंदो या बैलगाॾी में वेही वञो, उहो ओतिरो क्रॉस करे करे पोइ हुते अचिणो हूंदो। हुते तॾहिं मथे ब्रिज काई न हुई करे। जीअं ई कोपरगांव में पहुचे थो, उते हिकु पीपल जे वण जे हेठां वेहे थो। उते हिन खां केरु पुछे थो, ओ पाहुने किथे पियो वञी? त चए थो मां शिरडी पियो वञा साईं बाबा वटि। त हू सभु साईं बाबा जूं थोरियूं हुनखे बुरायूं था कनि। चए उहो मुस्लमान फ़क़ीर तव्हांखे छा कंदो, तूं छो हुनजे पुठियां अची पियो आहीं करे। त हू हुनजी ॻाल्हि खे कोई जवाबु नथो ॾिए, ॿुधो अणॿुधो करे करे निकिरी थो अचे। हिनखे पंहिंजे बाबा जो पहिरीं एक्सपीरियंस हो करे। बाबा कॾहिं बि पंहिंजो रिलीजन, पंहिंजो धर्म बदिली करण लाइ कंहिंखे बि न चयो, न कंहिंखां धर्म बदिली करायूं। जेतिरा साल हू शिरडी में हुआ, कंहिंजो बि धर्म बदिली न करायूं। न कंहिं हिंदू खे चऊं तूं मुस्लमान थी, न कंहिं मुस्लमान खे चऊं तूं हिंदू थी। केरु अगरि के काई ॻाल्हि कंदो धर्म बदिली करण जी, त हुनखे एतिरो तिखे नमूने जवाबु ॾींदा, तूं छा पंहिंजो पीउ बदिली कंदे छा? त हीउ शिरडी पहुचे थो। शिरडी पहुची करे बाबा खे प्रणाम करे थो। बाबा खे पंहिंजो हाल वाल ॾिए थो, भई मूंखे थोरो हुते जॻह में तकलीफ़ आहे। बाबा चए थो काई चिंता जी ॻाल्हि न आहे, सभु सुठे नमूने थी वेंदो करे। तो वेह, त जीअं ई हुते वेह थो ऐं बाबा पुछे थो हाणे हितां किथां वेंदे, तूं त सिधो किथे वञण वारो आहीं करे। बाबा चई मां हितां अक्कलकोट वेंदुसि। चई ठीकु आहे काई ॻाल्हि कोन्हे, भले वञ, काई ॻाल्हि कोन्हे। उहो बि धर्मी स्थान आहे, उते बि दर्शन करे पोइ तूं पंहिंजे घर वञजांइ। चएसि ठीकु आहे। जीअं हिकु ॾींहुं रहे थो, ॿिए ॾींहुं उथी करे वञे थो, बाबा खे प्रणाम थो करे, बाबा मां वञा थो। बाबा चए थो अरे ईअं कीअं वेंदे, मुंहिंजी दक्षिणा त ॾे। त हुनखे 2 रुपया कढी बाबा खे दक्षिणा ॾिए थो। बाबा चएसि थो बसि 2 रुपया, ॿ ॿिया बि कढ, ॿ ॿिया बि कढ। वरी 2 ॿिया कढी करे 4 रुपया ॾिए थो। चएसि थो घबराए न, जेतिरा ॾींदे ओतिरा डबल मिलंदा। तूं सम्झि, चिंता न कर। हिते जेको द्वारकामाई में ॾींदो आहे उहो ॾींदो न आहे, उहो पाए वेंदो आहे करे। वरी वीचारो वरी उतां अक्कलकोट थो वञे। अक्कलकोट मां उतां ट्रेन पकिड़े करे पूने अचे थो, त हुनखे पूने में पैसा ख़तमु था थी वञनि। हिनखे पैसा अॻियां बॉम्बे वञण लाइ पैसा न हुआ। हिनखे उते अञा सोचे थो, ट्रेन मां लहे थो, त उते हिकिड़ो ब्राह्मण माण्हू उन सां ट्रेन में उते अची हिनखे गॾिजेसि थो। चए थो छा आहे भाई, तूं छो थो लहीं हिते करे? चए थो न, मुंहिंजा पैसा बॉम्बे जा ख़तमु थी विया आहिनि ऐं मां सोचां थो पूना में ॿाहिरि वञी, मुंहिंजा दोस्त रहंदा आहिनि, उन्हनि जे घर वञी पैसा वठी करे पोइ खणी सुभाणे मां ईंदुसि करे। चएसि थो ईअं न कर, पोइ पूने में न प्लेग फैलिजी वई आहे ऐं जाम माण्हू पंहिंजा घर ॿर छॾे करे वञनि था। तोखे घणा छा करिणो, टिकट कढाइणी अथई न बॉम्बे जी? चए थो मां ॾियां थो न, मां पैसा ॾियां थो, तूं मूंखां पैसा वठि ऐं
मां तोखे एड्रेस ॾियां थो, मूंखे मनी ऑर्डर कजांइ। चए थो भई इहा त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, तव्हां वॾी ॻाल्हि कई। चए थो ठीकु आहे। चए थो हे वठि पैसा ऐं पैसा ॾिए थो। चए थो मूंखे एड्रेस ॾे, मनी ऑर्डर कीअं कयां। चए थो तूं 2 मिंट बीह, मां हुतां पाणी पी थो अचां, मां अची करे मां तोखे एड्रेस ॾियां थो। चओ ठीकु आहे करे इहे पैसा वठी करे जीअं ई वेहे थो त हू अञा हुन पासे मुंहुं थो करे त उहो माण्हू ॾिसण ई नथो अचेसि करे। हिन खे बाबा वरी दर्शन ॾेई चयो त जॾहिं बि तव्हां शिरडी ईंदा आहियो त तव्हांजे घर पहुचण ताईं मां तव्हां सां सहाय आहियां। चओ ओम साई राम। श्री सच्चिदानंद सतगुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई।